बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। यूनिट 26 कंदासीं अॼु। आई एम या आई एम गोइंग टू। हाणे सेक्शन ए में ॾिसूं था आई एम गोइंग टू डू समथिंग, यानी इन जो मक़सदु छा आहे। इन तस्वीरुनि खे तव्हां गौर सां ॾिसणो पवंदो। हाणे थी चए आई एम गोइंग टू वॉच टीवी दिस इवनिंग। दिस इवनिंग माना अॼु राति जो मां टीवी ॾिसंदुमि। हाणे हिनमहिल जेकॾहिं मॉर्निंग आहे, ॾिसो कॉन्टेक्स्ट खे सम्झो, हिनमहिल सुबुह जो टाइम आहे। होॾां वरी दिस इवनिंग उहा आहे इन खे ख़्याल में, माना दिमाग़ जे अंदरि इहा आहे हीअ टीवी जेका चए थी न, मां राति जो अॼु टीवी ॾिसंदुमि। त हाणे हिते इन खे टीवी ते हीअ वेठी आहे, इहो राति जो टाइम आहे। दिस इवनिंग माना हे दिस इवनिंग हेॾी महिल हीअ हूंदी। त हे हाणे मॉर्निंग जे सुबुह जे टाइम ते अख़बार में ॾिठईं त को प्रोग्राम टीवी ते सुठो हलंदो, उनखां पोइ ज़हन जे अंदरि हिकिड़ी खाको तयारु करे छॾियईं। उहो ज़हन जो खाको हे अथसि त माना शाम जो मां राति जो टीवी ॾिसंदुमि। त इन करे शी इज़ गोइंग टू वॉच टीवी दिस इवनिंग। अॼु राति जो हीअ टीवी ॾिसंदी। हाणे हिते गोइंग टू जी अने एम इज़ार खां पोइ जेका गोइंग इस्तेमालु थिए थी, इहो बि इन में इहा माना आहे त इहा फ्यूचर में इहो को कमु कंदी। गोइंग जी माना हिते वञणु न आहे त माना पेरनि सां हलियो वञणु काॾे। हाणे ईअं थोरी आहे त आई एम गोइंग मां वञी रही हूंदमि, मां वञी रही आहियां टू डू करण लाइ समथिंग, माना को कमु मां वञी रही आहियां, कमु करण लाइ, को कमु करण लाइ मां वञी रही आहियां, इहा माना न थींदी। असल में ही हिकिड़े क़िस्म जो सम्झो त मॉडल वर्ब वांगुरु यानी कंस्ट्रक्शन आहे, फ्यूचर जे लाइ इस्तेमालु थींदी आहे। इन जो हेठि माना असां पढ़ूं था, वी यूज़ एम इज़ आर गोइंग टू। इहे जेकॾहिं एम इज़ आर खां पोइ गोइंग टू इस्तेमालु कंदासीं, इहो फॉर द फ्यूचर, इहो बि मुस्तक़बिल जे लाइ आहे। इन जी फॉर्मेशन इहा आहे, आई सां एम इस्तेमालु थींदी आहे, ही शीट ऐं सिंगुलर नाउन सां इज़ थींदी आहे, वी यू दे प्लूरल नाउन सां आर इस्तेमालु थींदी आहे, नेगेटिव जे नॉट थींदी आहे। उनखां पोइ गोइंग टू खां पोइ डू, ड्रिंक, वॉच एटसेट्रा वग़ैरह वग़ैरह सभु वर्ब इस्तेमालु करे सघिबा। ऐं सवाली ठाहिण लाइ जेके आहे उन जॻह एम इस्तेमालु थींदी, एम आई थी पवंदो। ही शीट जॻह इज़ इस्तेमालु थींदी, माना इज़ इज़ शी इज़ इट सिंगुलर नाउन सां बि इहा थींदी। ऐं आर वी यू दे प्लूरल नाउन जे अॻियां इस्तेमालु थींदी, जीअं आर यू, आर वी, आर दे वग़ैरह वग़ैरह। उनखां पोइ गोइंग टू, उनखां पोइ बाय, ईट, वेयर, आख़िर में लिखत जेका उन में सवाल जी निशानी इस्तेमालु थींदी। इहा इन जी फॉर्मुलेशन हुई। अञा इन जी जेका डिटेल हेठि ईंदी। हाणे सेक्शन बी में ॾिसूं था, बी हिसो जेको आहे किताब यूनिट जो जेको चवियो आहे। हाणे आई एम गोइंग टू डू समथिंग, इन जी माना छा आहे, इज़ इक्वल टू बराबरि आहे आई हैव डिसाइडिड टू डू इट। माना इहो जेको समथिंग आहे, माना इहो कमु आहे न, इन करण जो मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे, मूं सोचे छॾियो आहे, दिमाग़ में प्लानिंग ठाहे छॾी आहे। यानी माई इंटेंशन, मुंहिंजो जेको इरादो आहे दिमाग़ जो, इज़ उहो इहो आहे टू डू इट, त इहो मां कंदुसि। यानी इन करण जो मुंहिंजो इरादो दिमाग़ में आहे। हाणे इहे शयूं तव्हां जेके बि गोइंग टू सां इस्तेमालु कंदो त पंहिंजो जेको आहे सो सोचे छॾियल, माना जेको दिमाग़ में तव्हां सोचे छॾियो अॻु में ऑलरेडी, त उहो इस्तेमालु करण जे लाइ तव्हां माना जॾहिं बि गोइंग टू इस्तेमालु कंदो त माना इहा इस्तेमालु कंदो इन माना में, हिकिड़ीअ में। गोइंग टू जा ॿिया इस्तेमालु बि आहिनि, उहे हेठि पढ़ंदासीं, पर हिन कॉन्टेक्स्ट में इहा ॻाल्हि था कयूं। यानी आई डिसाइडिड टू डू इट, इहा टाइम लाइन आहे इहा, ठीकु आहे। ही पास्ट आहे, ही नाउ आहे, ही फ्यूचर आहे। हाणे जेकॾहिं असां चऊं था आई एम गोइंग टू डू, त इन जी माना आहे आई डिसाइडिड टू डू इट। इन खां हे जुमिले चवण खां अॻु में मां इहो फ़ैसिलो कयो त इहो कमु, माना अॻु में कयो फ़ैसिलो कहिड़ो, फ़ैसिले जी माना छा आहे, मूं सोचियो। सिंधी में त डिसाइड जी माना फ़ैसिलो था कयूं, पर माना हे जेको मां कमु कंदुसि इहो अॻु में मां सोचियो आहे। पहिरियों मूं अॻु में सोचियो, पोइ हाणे मां इहो कंदुसि। इहो माना चया लफ़्ज़ हाणे इहे, पर फ्यूचर ॾांहुं इशारो आहे, त माना इहे मुंहिंजे इरादे में अची विया आहिनि। इहे इरादे में माना इंटेंशन में मुंहिंजे में अची विया आहिनि। जीअं जुमिलनि मां ख़बर पवंदी, आई एम गोइंग टू बाय सम बुक्स टुमारो। सुभाणे मां कुझु बुक ख़रीद कंदुसि, किताब वठंदुसि, या कुझु किताब थो वठां सुभाणे मां। यानी मुंहिंजा यानी छा थींदो, आई हैव डिसाइडिड टू बाय सम बुक्स टुमारो, या माई इंटेंशन इज़ टू बाय सम बुक्स टुमारो। माना मुंहिंजो इरादो आहे कुझु किताब वठण जो, या मां सोचे छॾियो आहे त मां कुझु किताब वठंदुसि सुभाणे। इन में इहे शयूं तव्हांखे अंदरि इन में विझणियूं पवंदियूं। ईअं न आहे त मां वञी रहियो आहियां वठण जे लाइ कुझु किताब। हाणे वञी रहियो आहियां जेकॾहिं सिंधी में ॻाल्हायो था त पोइ भली ॻाल्हायो आहे। सिंधी माना वञण जी माना न आहे त तव्हां पेरनि सां काॾे वञी रहिया आहियो, असल में आहे माना इरादा करे छॾिया आहिनि तव्हां, ठीकु आहे न। पोइ चाहे पेरनि सां वञो या काई कीअं बि वञो। सेरा इज़ गोइंग टू सेल हर कार। सारा पंहिंजी कार खपाईंदी, माना शी हैज़ डिसाइडिड टू सेल हर कार, माना हुन पंहिंजी कार खपाइण जो सोचे छॾियो आहे, फ़ैसिलो करे छॾियो अथई। यानी हर इंटेंशन इज़
टू सेल हर कार हुनजो इरादो आहे कार खपाइण जो। इहे सभु शयूं तव्हां हिननि जुमिलनि में दाख़िल कंदा ईंदो विझंदा ईंदो, माना हुनजो इरादो आहे कार खपाइण जो। सिंधी में बि असां चवंदा आहियूं सारा जो कार खपाइण जो इरादो थियो अथई, इन लाइ कंटिन्यूअस टेंस इस्तेमालु ॻाल्हाईंदो गोइंग वारो इज़ एम आर खां पोइ। ठीकु आहे, आई एम नॉट गोइंग टू हैव ब्रेकफास्ट दिस मॉर्निंग, हिन महिल मां नाश्तो नथो कयां, न कंदुसि। ठीकु आहे, सुबुह सां उथियो त आहियां पर इहा शइ जो मां अॻ में डिसाइड कयो त माना नाश्तो न कंदुसि, हाणे तव्हांखे वात सां ॿुधायां थो पियो। मुंहिंजा इरादा न आहिनि नाश्ते करण जा हिन महिल, दिस मॉर्निंग माना ओॾी महिल सुबुह आहे। आई एम नॉट हंग्री, छो जो मूंखे बुख आहे कोन। सुबुह सां उथियो आहियां बसि मां नाश्तो न कंदुसि छो जो मूंखे बुख आहे कोन, नथो कयां नाश्तो। माना मां नाश्ते करण जा मुंहिंजो माना सोचियो ई न आहे मतिलबु त माना को कंदुसि नाश्तो, या मुंहिंजा इरादा ई न आहिनि नाश्ते करण जा बसि। सो हाणे इन खे ईअं इस्तेमालु कंदासीं, ईअं न आहे त मां नाश्तो न करे रहियो आहियां अॼु हिन सुबुह जो, दिस माना हिन मॉर्निंग माना सुबुह, हिन सुबुह मां नाश्तो न करे रहियो आहियां, मां न आहियां बुखायल। लफ़्ज़ी माना खे न वठो, मक़सदु वारा खे वठंदासीं। मूंखे बुख न लॻी आहे इन करे मां नाश्तो, हिन महिल मूंखे बुख कान्हे इन करे मां नाश्तो नथो कयां बसि। What are you going to wear to the wedding next week? ईंदड़ हफ़्ते जेका शादी आहे उन ते तव्हां छा पाए वेंदो, माना तव्हां छा सोचे छॾियो आहे, यानी what have you decided to wear to the wedding next week, या what is your intention to wear to the wedding next week? तुंहिंजो इरादो छा आहे, भला छा पाए वेंदीअ ईंदड़ हफ़्ते पार्टी ते, या छा सोचियो अथई छा पाए वञणु सोचियो अथई पार्टी ते। इहे शयूं तव्हां हिन में दाख़िल कंदो त पोइ तव्हांखे सम्झ में अची वेंदी ॻाल्हि। तकड़ में चवंदासीं ईंदड़ हफ़्ते भला कहिड़ी ड्रेस पाए वेंदीअ शादी ते। योर हैंड्स आर डर्टी, तव्हांजा हथ मेरा आहिनि, हिकिड़ो ॿिए खे थो चए तव्हांजा हथ त सफ़ा मेरा लॻा पिया आहिनि। हाणे हिन छा चयोसि, यस आई नो, मूंखे ख़बर आहे, माना अॻ में तव्हां डिसाइड, अॻ में तव्हांखे जेकॾहिं ख़बर आहे, अॻ में तव्हां डिसाइड कयो आहे, सोचे छॾियो आहे न, पोइ तव्हां ईअं चई पोइ तव्हां हीअं चवंदो आई एम गोइंग टू वॉश दम। दम जी माना आहे उहो हथनि न इशारो, हैंड्स। आई एम गोइंग टू वॉश दम, धोआं थो वञी, धोआं थो। ठीकु आहे न, इरादा आहिनि मुंहिंजा, माना आई हैव डिसाइडेड टू वॉश देम, या माई इंटेंशन इज़ टू वॉश देम, मुंहिंजो इरादो आहे मां धोआं थो वञी। सवली सिंधी में हिते तक हा धोआं थो वञी, मूंखे ख़बर आहे। हुन चयो हथ ॾाढा मेरा लॻा पिया अथई, ख़बर आहे धोआं थो वञी। पोइ हाणे जेॾीमहिल बि तव्हां धो, केॾीमहिल बि धो, पर तव्हां हिते ॿुधायो था त तव्हांजा इरादा आहिनि, छो जो तव्हां अॻ में इहो सोचे छॾियो आहे त मां धोअंदुमि वञी। ठीकु आहे न। आर यू गोइंग टू इनवाइट मार्क टू योर पार्टी, त छा तव्हां मार्क खे पंहिंजी पार्टीअ ते दावत ॾींदव? ॾियोसि था दावत, न इरादो आहे त माना तव्हांजो हुनखे पार्टीअ ते दावत ॾियण जो सोचियो अथव त तव्हां हुनखे पार्टीअ ते दावत ॾियो, सोचे छॾियो अथव न। हाणे इहो माना सोचे छॾियो अथव त डिसाइड आहे, इरादा अथव त इंटेंशन तव्हांजा थो ॿुधाए। ईअं माना थींदो त हैव यू डिसाइडिड टू इनवाइट मार्क टू योर पार्टी, या इज़ यूअर इंटेंशन टू इनवाइट मार्क टू योर पार्टी। इरादो अथव मार्क खे पार्टी ॾियण जो न। असां सिंधी में ईअं ई ॻाल्हाईंदा आहियूं तकड़ में, छो जो इरादनि जी ॻाल्हि ऐं सोचे छॾण जी ॻाल्हि आहे, तव्हांखे गोइंग टू इस्तेमालु करणी आहे। ऐं हेसि ताईं मां पढ़ां त पोइ तव्हांखे ॿुधायां थो त इन जी जेका स्पीकिंग वारी सूरत आहे उहा कीअं थींदी। हाणे वी ऑल्सो यूज़ द प्रेज़ेंट कंटिन्यूअस, असां प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस बि इस्तेमालु कंदा आहियूं एॾनि कमनि जे लाइ, जीअं आई एम डूइंग फॉर द फ्यूचर, फ्यूचर जे लाइ जेको पोइ असां पढ़ी आयासीं 5 मिंट में। यूजुअली ख़ासि तौर ते, आम तौर ते, माना घणो करे फॉर अरेंजमेंट्स, माना जेके तव्हां इंतज़ाम करे छॾिया हुजनि, जेको प्रोग्राम तव्हां तइ करे छॾियो हुजे। जीअं यूनिट 25 में तव्हां हिन तीर जी निशानी माना वञी ॾिसो यूनिट 25 मथे, आई एम प्लेइंग टेनिस विथ जूलिया टुमारो, सुभाणे मां जूलिया सां टेनिस खेॾंदुमि। मुंहिंजो अॻ में तइ थियल प्रोग्राम आहे, अॻ में मां इहो सेट करे छॾियो आहे इहो। ठीकु आहे न, इन करे अरेंजमेंट जे लाइ प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस इस्तेमालु थींदो। ऐं जेकॾहिं ॿिया तव्हांजा इरादा आहिनि या सोचे छॾियो अथव अॻ में, त उन जे लाइ गोइंग टू इज़ एम आर खां पोइ गोइंग टू इस्तेमालु थींदो, प्लस में फुल इन्फिनेटिव वारी सूरत, माना गोइंग खां पोइ टू सेल, टू गैव, इहा इस्तेमालु थींदी। ऐं स्पीकिंग में हिन में छा थींदो, मां ऑक्सफोर्ड डिक्शनरी में बि तव्हांखे ॾेखारियां थो हिते। ठीकु आहे न, इन में इस्तेमालु थींदो आहे गन। स्पीकिंग में सफ़ा एॾो तेज़ चवंदा आहिनि अंग्रेज़, जो तव्हांखे हीउ लफ़्ज़ गोइंग वारो ॿुधण में बि न ईंदो। Gonna. 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 What's she gonna do now? What's she gonna do now? मसइलो ॾिसो, I'm gonna buy, हाणे I am going to buy, I'm gonna buy, मन buy, मन, मां त वॾा चिटा करे थो ॿुधायां जीअं तव्हांखे सम्झ में अचे, पर स्पीकिंग में मन buy some books tomorrow, मन buy some books tomorrow, मन
हाणे तव्हां इनखे छा कंदो, किथां ॿुधंदो, किथां सिखंदो, अंग्रेज़नि खे ॿुधंदो पोइ ख़बर पवंदो आहे। असां बि थोरी यूट्यूब ते या टेक्नोलॉजी जे ज़रिए असां ॿुधूं था, ॾिसूं था, तॾहिं असांखे ख़बर पए थी यार हीअ त स्पीकिंग में ई नमूनो हिन जो मटियल आहे। हाणे इंग्लिश स्पीकिंग में हीअं थोरे ॻाल्हाईंदा जेके तव्हांजो लिखत वारो कानून आहे। स्पीकिंग जे अंदरि त वॾी स्पीड सां ॻाल्हायो वेंदो आहे जुमिलो। I'm gonna buy some new books tomorrow. I'm gonna buy some new books tomorrow. I'm gonna buy. त स्पीकिंग में सफ़ा अञा बि मुख़्तसिर आहे त अञा मां छो जो असां अंग्रेज़नि आहियूं, अञा हिनखे मां चिटो करे थो बयानु कयां। उहो सफ़ा खाई मरोड़ो पितिकड़ो ॻाल्हाईंदा आहिनि। I'm buy some books tomorrow. ही तव्हांखे सम्झ में बि न ईंदो आहे छा चई। तव्हां I am going to buy some books tomorrow, इहा अंग्रेज़ी तव्हांजी। त पोइ हाणे अंग्रेज़ जॾहिं ॻाल्हाईंदो त वेठा तव्हां इंतज़ारु कयो हिन जेसि ताईं चए I am going, इहा कहिड़ी ॿोली आहे। अहिड़ी तरह सां ॿुधो, अंग्रेज़नि खे लिसनिंग कयो थोरी। तव्हांजी जेकॾहिं स्पीकिंग तव्हां पंहिंजी वधीक वधाइणु चाहियो था त यू हैव टू लिसन टू द नेटिव स्पीकर्स डायरेक्टली यूज़िंग टेक्नोलॉजी। तव्हांखे हुनखे ॿुधणो पवंदो, तॾहिं तव्हांजा उचार बि सही थींदा, तव्हांजो सम्झण बि सही थींदो। अंग्रेज़ जेकॾहिं ॻाल्हाईंदा न तव्हांखे सम्झ में बि ईंदो त हाणे छा था ॻाल्हाइनि। बाक़ी जेकॾहिं असां पाण उस्तादनि खां तव्हां सिंधी वारनि खां अंग्रेज़ी सिखंदव त पोइ असां जहिड़ो ॻाल्हाईंदासीं तहिड़ो तव्हां ई ॻाल्हाईंदव। असां वारी ॻाल्हि तव्हांखे अंग्रेज़ी सम्झ में वेंदी, अंग्रेज़ ॻाल्हाईंदा चयो या सम्झ में ई नथी अचे, अलाए छा था ॻाल्हाइनि। इन करे टेक्नोलॉजी द्वारा तव्हां यूट्यूब ते पंहिंजे ईयरफोन इस्तेमालु कयो। अकेलाई में वॾियूं टीवी हुजनि, हुन में तव्हां अंग्रेज़नि खे ॿुधो, 2-3 मिंटनि जी वीडियो ॿुधो ऐं हुनखे बार बार ॿुधी पंहिंजे ज़हन जो अंग्रेज़ी खे एसो ठाहियो त सवलाई थी पवंदी तव्हांखे। ठीकु आहे। त अहिड़ी तरह सां गन जो इस्तेमालु थींदो। I am going to, is going to, am going to, are going to, गन। स्पीकिंग में त अञा हुनजो मुख़्तसिर आहे। अंग्रेज़नि खे सम्झो, असांखे न ॿुधो त माना हे गाना, हे चवंदा आहिनि घणा वारी सेखारींदा आहिनि त गाना बाना कुझु कोन्हे, मुख़्तसिर सूरत सफ़ा गन। स्पीकिंग में जॾहिं त माना धार थो कयां मां हिनखे। स्पीकिंग में त मन बाय माना I am going to buy, I'm gonna buy. I'm going to try that next. Be a little late. I just said be. Be a little late. Be. Yep, you'll hear this reduction too. C section कंदासीं। Something is going to happen. Something's gonna happen. यानी तकड़ में ई ॻाल्हाइबो हुनखे। यानी कुझु न कुझु थियण वारो आहे, कुझु न कुझु थियण ते आहे, कुझु न कुझु इजो थियो, ॼाण थियो, थींदो ई थींदो। बसि माना उन जा आसार ठही विया आहिनि, इजो थियो। हाणे इन जी माना ॾिसंदो तव्हां हिन तस्वीर खे ॾिसो। हाणे चए थी त हे थो चए त इट्स गोइंग टू रेन। इहो तकड़ में थियो, इट्स गonna rain। माना इजो मींहुं जोड़ ॾिठई, ओई पियो मींहुं वसण वारो आहे, मींहुं वसण ते आहे, इजो मींहुं वसो, ॼाण वसियो, वसंदो ई वसंदो। ठीकु आहे। हाणे हिते छा आहे, समथिंग इज़ गोइंग टू हैपन इज़ इक्वल टू वी कैन सी नाउ। असां हाणे ॾिसूं था पिया, ॾिसण में अची रहियो आहे असांखे। हिते कैन इस्तेमालु थी आहे कंटिन्यूअस टेंस जो। सी वर्ब कंटिन्यूअस टेंस में इस्तेमालु न थींदो आहे, हवासनि वारो। इन करे तव्हां हाणे वी कैन सी बि हिते चई सघंदो, या वी सी बि चई सघंदो आहे, कैन हटाए सघिजे थी। इहो अॻिते असां पढ़ंदासीं जेके हवासनि वारा सी, स्मेल, टच वग़ैरह जे लाइ। वी कैन सी नाउ, असांखे हाणे ॾिसण में थो अचे पियो, ॾिसी रहिया आहियूं हिनमहिल। छा था ॾिसूं पिया, दैट इट इज़ ट्रू टू हैपन। इहो यकीनन थींदो, सचा त इहा ॻाल्हि थींदी। जेका शइ असांखे ॾिसण में थी अचे महिल, इहा थींदी थियण वारी आहे, इजो थी, ॼाण थी, बसि थींदी। हाणे सिंधी में जेकॾहिं मां इहे जुमिला ॻाल्हाया आहिनि, तव्हां जेकॾहिं ॿिया बि इन माना में क्रिएट कयो जुमिला ॻाल्हाईंदा आहियो सिंधी में, उहे तव्हां हिन सां ॻंढे सघो था, कोई मसइलो ई न आहे। हाणे इहा ॻाल्हि सम्झण जी आहे त यानी समथिंग इज़ गोइंग टू हैपन माना असांखे उहा शइ ॾिसण में अचे थी पई त कुझु न कुझु यकीनन थियण वारो आहे। श्योर जी माना पक आहे त इहो थियण वारो आहे, थींदो। आसार एॾा ठही आया आहिनि जो माना इहा थींदी। जंहिं माना छा आहे, ॾिसो जीअं लुक एट द स्काई। हाणे हुनखे थो चए लुक एट द स्काई, आसमान ॾांहुं त ॾिस। हैरानगी जी निशानी आहे, ओए अजब जी निशानी, मार्क ऑफ एक्सक्लेमेशन। आसमान खे ॾिस, इट्स गोना रेन, इट इज़ गोइंग टू रेन, इट्स गोना रेन। अरे आसमान मींहुं वसण वारो अथई, वाह मींहुं वसंदो ई। कारा माना छो, ब्लैक क्लाउड्स नाउ, हाणे कारो झोड़ा, कारा ककर आहिनि। रेन माना ज़हन में अची वई ॻाल्हि त माना बरसाति, मींहुं। अरे आसमान ॾिस, वाह मींहुं वसंदो ई वसंदो, मींहुं वसण वारो अथव, इजो मींहुं वसो, ॼाण वसियो, वसंदो ई वसंदो। हाणे आहे ओ डियर, अड़े यार ॾिठी सिंधी में असां ईअं ॻाल्हाईंदा ईअं न, ओ प्यारा लफ़्ज़ी माना ओ प्यारा।
बसि असां ईअं हणणा आहिनि लफ़्ज़नि ते डियर माना प्यारा ओ डियर अड़े यार ॾिठई अड़े भाउ इट्स 9 o'clock 9 थी विया आहिनि एंड आई एम नॉट रेडी ऐं मां तयारु बि न आहियां थियो आई एम गोइंग टू बी लाइट मां बि लाइट स्पीकिंग में त करे मां बि लाइट मूंखे त देरि थी वेंदी माना यकीनन यानी 9 o'clock न हो हिनमहिल 9 थियो आहे एंड नॉट रेडी ऐं तयारु न आहियां नतीजो निकितो लेट माना देरि माना देरि मूंखे थी वेंदी छा बि थिए थियण वारी आहे त इस्तेमालु न कंदासीं छो जो तव्हां ऑलरेडी 9 थी विया आहिनि तव्हांखे त देरि थी वई न यकीनन थी वई उहा ॻाल्हि सो असां वटि जेका माना आहे उहा असां पंहिंजी मर्ज़ी सां कंदासीं पंहिंजी मर्ज़ी सां सम्झंदासीं उनखे त असां छा ॻाल्हाईंदा आहियूं अंग्रेज़ी ईअं ॻाल्हाईंदा आहिनि असां छा ॻाल्हाईंदा आहियूं इन तरीक़े सां थींदो हाणे प्रेज़ेंट फॉर द फ्यूचर प्रेज़ेंट सिंपल टेंस या प्रेज़ेंट कंटिन्यूअस कहिड़ो बि हुजे फ्यूचर जे लाइ हिते प्रेज़ेंट सिंपल टेंस थींदो उहो यूनिट 25 में पोइ पढ़िया आहियूं सिंपल हुयो ऐं विल जेको आहे उनजो यूनिट्स 27 ऐं 28 हाणे ईंदा ज़बरदस्त यूनिट आहे इहे 27 ऐं 28 में विल जो इस्तेमालु थियल जो इस्तेमालु थींदो बहितरीनु यूनिट इन खां पोइ रिकॉर्ड कंदासीं इनशाला उनजी बि तव्हांखे बहितरीनु सम्झाणी हिकु जुमिले जी ॾींदासीं महिरबानी तव्हांजी जेकॾहिं तव्हांखे वीडियोज़ मुंहिंजूं पसंदि थियूं अचनि त तव्हां उनखे लाज़मी शेयर बि कयो ऐं वीडियो ॾिसण खां बाद उनखे लाइक तव्हां नथा कयो लाइक खे बटण खे थोरो बसि टच कयो त तव्हांजी महिरबानी थींदी उनखां अलावा तव्हां सब्सक्राइब कयो मुंहिंजो चैनल ऐं ॿियनि खे बि सब्सक्राइब करायो तव्हांजी वॾी महिरबानी अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू